हार जिक्र कनासी कराची जो सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंचार CTD ऑफिस पहुतो। फुर ऐं क़त्ल केस की जांच निगरानी CTD ज़री कंदी जॾहिं त ज़ियाउल हसन लंचार वधीक चवण आहे त मदरसनि जी डेटा गॾु करण ऐं जियो टैगिंग हिक कमेटी कंदी। नेशनल एक्शन प्लान ते उनजे रूह ऐं तरजीहनि मूजिबि अमल थियणु घुरिजे। मुंहिंजी नज़र में हर वक़्तु कारकर्दगीअ ते रहंदी CTD सुठो कमु ॾेखारे, सूबाई घरू वज़ीर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे कराची खां सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंचार CTD ऑफिस पहुतो आहे। फुर ऐं क़त्ल केस जी जांच जी निगरानी CTD कंदी जॾहिं त मदरसनि जी डेटा गॾु करण ऐं जियो टैगिंग हिक कमेटी कंदी जॾहिं त नेशनल एक्शन प्लान ते उनजी रूह ऐं तरजीहनि मूजिबि अमल थियणु घुरिजे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंचार जो वधीक चवणु आहे त मुंहिंजी नज़र हर वक़्तु कारकर्दगीअ ते रहंदी CTD सुठो कमु ॾेखारे। बिल्कुल नाज़रीन, अहम खबर आहे कराची खां सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंचार CTD ऑफिस पहुतो। फुर ऐं क़त्ल केस जी जांच जी निगरानी CTD कंदी। मदरसनि जी डेटा गॾु करण ऐं जियो टैगिंग हिक कमेटी कंदी, इहो चवणु आहे सूबाई घरू वज़ीर जो। अवां अहम खबर शेयर कंदासीं। नेशनल एक्शन प्लान ते उनजी रूह ऐं तरजीहुनि मूजिबि अमल थियणु घुरिजे। मुंहिंजी नज़र हर वक़्तु कारकर्दगी ते रहंदी आहे, CTD सुठो कमु ॾेखारे। एक भेरो ॿीहर अवां अहम खबर शेयर कंदासीं। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंचार CTD ऑफिस पहुतो। फुर ऐं क़त्ल केस जी जांच जी निगरानी CTD कंदी, इहो चवणु आहे ज़ियाउल हसन लंचार जो।